कोटड़ी कबीर का खबर शामिल कयूं पिया। गुलाम असगर होलियो जे रिपोर्ट मुताबिक देवना शाखा कोटड़ी कबीर चौकीअ जे हद मां चोरियूं रोज़ जो मामूल बणियल। रात नामालूम चोर बिन दुकानन के खाट वणी अमजद अली नागौर ऐं हमाद अली सदो जे दुकानन मां मोबाइलियूं, यूपीएस ऐं कैश रक़म ऐं ॿियो लखें रुपयनि जो कीमती सामान चोरी करे आसानीअ सां फरार थी विया। जॾहिं त दुकानदारनि दुकान खोलिया त दुकान में का शइ कोन हुई। दुकानदार पुलिस चौकीअ ते इतला ॾिनो। जाइ वारदात ते पुलिस पहुती भाॻियुनि सां गॾु पेरा खयां जेकी देवणा शाखा रोड ते गुम थी विया। जॾहिं त मार्केट जे मालिक अता हुसैन सहतो, हाफिज़ अली मर्दान सहतो, हमाद अली सहतो, अमजद अली नागौर, गुलाम शबीर सोलंगी, फौजी अता हुसैन कीरियो, कामिल सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त देवणा शाखा ते चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि वधीक चयो त मार्केट में पुलिस जी पिकट हूंदे बि चोरनि ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। एसएसपी नौशरो फिरोज ऐं एसएचओ हालानी कोटड़ी कबीर चौकी इंचार्ज ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त असांजी थियल चोरी वापसि कराई वञे, जे न त ॿी सूरत में दुकानदार गॾिजी क़ौमी शरह ते धरनो हणंदासीं।